नाज़रीन, जाफराबाद का आगाह कयो वाक़ियो। जाफराबाद वेझो फोरन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु फोरू मारिजी वियो आहे ऐं अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। डेर अल्लाहयार वटि सोहणेपुर पुलिस जो के वटि फोर ऐं पुलिस विच में फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में हिकु फोरू मारिजी वियो आहे ऐं पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। मुक़ाबले दौरान फायरिंग जे नतीजे में फोरू मारिजी वियो आहे। एहलकार हज़ार खान खोसो ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त मुक़ाबले बाद मारिजी वियल फोरू ऐं एहलकार खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि फुर जी कोशिश दौरान मुक़ाबलो थियो आहे, जंहिं में हिकु फोरू मारिजी वियो आहे। संदसि सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त एहलकार पिणु ज़ख़्मी थी पियो आहे। जाफराबाद वेझो फोरन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु फोरू मारिजी वियो आहे ऐं अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। डेरा अल्लाहयार वटि सुहिणीपुर पुलिस जोर वटि फोरन ऐं पुलिस विच में फायरिंग जी नतीजे में हिकु फोरू मारिजी वियो आहे ऐं हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थियो आहे। मुक़ाबले दौरान फायरिंग जे नतीजे में फोरू मारिजी वियो आहे। एहलकार हज़ार खान खोसो ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त मुक़ाबले बाद मारिजी वियल फोरू ऐं एहलकार खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि फुर जी कोशिश दौरान मुक़ाबलो थियो आहे, जंहिं में हिकु फोरू मारिजी वियो आहे। संदसि सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त एहलकार पिणु ज़ख़्मी थियो आहे। जाफराबाद वेझो फोरन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु फोरू मारिजी वियो आहे ऐं एहलकार पिणु ज़ख़्मी थियो आहे। डेरा अल्लाहयार वटि सुहिणीपुर पुलिस जो चौकी वटि फोरन ऐं पुलिस विच में फायरिंग जे नतीजे में हिकु फोरू मारिजी वियो आहे ऐं हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिबि फुर जी कोशिश दौरान मुक़ाबलो थियो आहे, जंहिं में हिकु फोरू मारिजी वियो आहे। संदसि सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। जाफराबाद वेझो फोरन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु फोरू मारिजी वियो आहे। एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। डेरा अल्लाहयार वटि सुहिणीपुर पुलिस चौकी वटि फोरन ऐं पुलिस विच में फायरिंग जे नतीजे में हिकु फोरू मारिजी वियो आहे। इन हवाले सां जाफराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर गुलज़ार वफ़ा लाइन ते मौजूद आहे। जी गुलज़ार, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, डेरालहर भरिसां सोनीपुर पुलिस चौकी वटि फोरन ऐं पुलिस विच में फायरिंग हिकु फोरू मारिजी वियो ऐं हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी वियो। डेरालहर थाने जे हद में टिनि अणॼातल फोरन हथियारनि जे ज़ोर ते सिकंदर अली ऐं एहसान अली मक्सी का मोटरसाइकिल फुर करे अंदरूनी सिंध ॾांहुं फरार थी रहिया हुआ त इतला ते सोनीपुर पुलिस नाकाबंदी कई ऐं मोटरसाइकिल खे रोकण जी कोशिश कई त अणॼातल फोरन पुलिस ते फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में पुलिस एहलकार हज़ार खान खोसो ज़ख़्मी थी वियो, जॾहिं त पुलिस जवाबी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में फोरू अणॼातल फोरू तॾहिं ते मारिजी वियो, जॾहिं त ॿ फोरू मौक़े तां फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े जी इतला ते डेरालहर थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे मारिजी वियल फोरू जो लाश ऐं ज़ख़्मी पुलिस एहलकार खे खणाए सिविल अस्पताल डेरालहर आंदो, जितां ज़ख़्मी पुलिस एहलकार खे तिबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त अणॼातल फोरू जो लाश अस्पताल जे मुर्दा खाने में रखियो वियो आहे ऐं जॾहिं त अणॼातल फोरू जो सुञाणप अञा ताईं न थी सघियो आहे ऐं पुलिस वाक़े बाबति वधीक जांच करे रही आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नासिन वाक़िया आगाह कयूं पिया। जाफराबाद में फोरन ऐं पुलिस विच मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले दौरान फायरिंग जे नतीजे में फोरू मारिजी वियो आहे ऐं एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे।